الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومأوانا وملجأنا وهادينا ومهدينا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان الله سبحان الله واجب الاحترام معزز سامعین و ناظرین حضرت مولانا غلام شبیر طاہری صاحب جن جے دعوت تے ہن بابرکت محفل میں जेका हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद शरीफ जे मुनासिबत सां ऐं उन सां गॾोगॾु सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यारहीं शरीफ जे निस्बत सां मुनक़िद कई वई आहे ऐं कोशिश कंदुसि बिनी उनवानन जे मुताबिक़त सां चंद गुज़ारिशूं अवां जे साम्हूं पेश कयां। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला अवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं बानियाने महफ़िल के अल्लाह ताला दारैन जो सआदतों नसीब फरमाए
दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों, अल्लाह ताला तवाए सादे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र मुबारक के एतरो त बुलंद फरमायो आ जो साल गुजरी वया सदियों गुजरी वयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र मुबारक जॾहिं खां शुरू थियो त उहो ज़िक्र मुबारक कंहिं जाइ ते बीहण वारो नाहे। ज़िक्र बयान करण वारा, हुज़ूर जो शान ॿुधाइण वारा ॿुधाईंदा रहिया, दुनिया तां उहे रेलत कंदा रहिया, ॿुधण वारा ॿुधंदा रहिया, उहे बि दुनिया तां सफ़र आख़िरत कंदा रहिया। सिलसिलो अॼु ताईं पहुतो और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक ख़त्म थियण वारो नाहे। क़यामत अची वेंदी, मदीने वारे जो ज़िक्र मुबारक हलंदो। हुज़ूर अलैहिस्सलाम जे ज़िक्र के अल्लाह खुद बुलंद फरमायो। अल्लाह ताला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, महबूब असां तुंहिंजे करे तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद फरमायो। अल्लाह हुज़ूर जो ज़िक्र बुलंद कयो त केतिरो अल्लाह बुलंद फरमायो। हुज़ूर जे ज़िक्र जे उन बुलंदीअ जी का हद का पैमाइश, केतिरो हुज़ूर जो ज़िक्र बुलंद थियो, उहा हद अल्लाह न बुधाई न को कुरान करीम में बयान फरमाई। अगर कंहिं वटि इन बारे में को दलील हुजे शरीयत में, कुरान में, सुन्नत में, हदीस में, तो भाई हुजूर अलैहिस्सलाम जो जिक्र मुबारक हेतिरो अल्लाह बुलंद कयो आहे। हादू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, अगर केर दावा करे तो पोइ उन जे मथां दलील पेश करण फर्ज़ आहे, लाज़िम आहे। दलील आयो अगर अमी सच आयो, ऐं जेकॾहिं अवां वटि दलील इन मौक़िफ़ ते न हुजे तो पोइ मञणो पवंदो त मुस्तफ़ा जो ज़िक्र अल्लाह एतिरो बुलंद फरमायो आहे जो उन बुलंदीअ जी हद अल्लाह क़ुरान में ॿुधाई आहे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, महबूबा तुझे करे असां तुझे ज़िक्र खे बुलंद फरमायो। कुरान करीम जे ॿी आयत खे ॿुधो, अल्लाह ताला फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात। अल्लाह फरमायो ही रसूल आहियो जो उन्हनि मां हिकिड़नि खे असां ॿियनि जे मथां फज़ीलत ॾिनी आहे। कंहिं रसूल सां अल्लाह ताला बराहे रास्त कलाम फरमायो, उहो मूसा अलैहिस्सलाम आहे। अल्लाह कुरान में फरमायो वकल्लम अल्लाहु मूसा तकलीमा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह बिल मुशाफा बराहे रास्त कलाम फरमायो। व रफ़अ बअदहुम दरजात, ऐं कंहिं रसूल जा अल्लाह दर्जा बुलंद फरमाया। आलिमन लिखियो, मुफ़स्सिरीन लिखियो आहे त व रफ़अ बअदहुम दरजात मामरात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। अल्लाह ताला फरमायो असां हबीब अलैहिस्सलाम जे दर्जन खे बुलंद फरमायो आहे। केतिरा अल्लाह दर्जा बुलंद फरमाया, घणा अल्लाह दर्जा बुलंद फरमाया। उन दर्जन जे बुलंदीअ जो ज़िक्र अल्लाह कोन फरमायो त 5, 10, 50, 100, लख, करोड़, अरब या खरब, घणा दर्जा, इन्हनि जो अंग तदाद अल्लाह कुरान में ॿुधायो ई कोन्हे। अल्लाह मुतलक फरमाए छॾियो व रफ़अ बअदहुम दरजात, अल्लाह कंहिंजे दर्जन खे बुलंद फरमायो। उन्हनि दर्जन जो
कंदा आहियो इहो अंग दुनिया जो बीही वेंदो मदीने वारे जा दर्जा बीहण वारा आहिनि कोन ॻणण वारा अंग हिक खां वठो हलिया वञो तव्हां लात दाद अदद ताईं इहो ॻणण वारो जेको अदद आहे अंग आहे इहो पूरो थी वेंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दर्जा इहो अंग बयान ई कोन थो करे सघे बाबे छायो तो सुभान अल्लाह चओ घबरायो तो कोन था ना सही अल्लाह मता घबराईंदा मां अहिड़ी ॻाल्हि ई कोन थो कयां लठ बाठे जी ॻाल्हि कान्हे ॻाल्हि सिधी आहे सुभान अल्लाह ورفع بعضهم درجات असांखे हेॾा होॾा मला मूली अची वराईंदा हेॾे बि न वञो हेॾे बि न वञो हीअ ॻाल्हि बि न कयो हीअ ॻाल्हि बि न कयो ॻाल्हि खे वधाए छॾियो अथव रसूलुल्लाह खे वञी अलाह सां मिलाए छॾियो ओले साहब हद तूं बयान कर गुज़रंदासूं असां कोन तूं छा तुंहिंजा अॻियां पोयां मरी खपी वेंदा मदीने वारे जे दर्जन जी दर्जन जो न को तादाद ॿुधाए सघंदा न को रसूलुल्लाह जे ज़िक्र मुबारक जी बुलंदी खे बयान करे सघंदा असां त इहो ॿुधो पढ़ियो हिन पूरे साल जे अंदरि हिकिड़ो महीनो ईंदो आहे जंहिंजो नालो आहे रजब जो महीनो उन जी हिक तारीख़ आई 27 जी राति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सैर मुबारक बुलंदीअ जे तरफ़ शुरू थियो ज़मीन खां पहिरियों आसमान पहिरें खां ॿियो आसमान ॿिए खां टियों टे खां चौथों चौथे खां पंजों चहों सतों आसमान इन्हनि तमाम फासलनि जे अंदरि ज़मीन खां पहिरियों आसमान 500 साल पहिरें आसमान जो अर्ज़ मोटाई उहा बि 500 साल हिक आसमान खां ॿियो आसमान 500 साल हर आसमान जी मोटाई मुंहिंजा साईं 500 साल सते आसमान खां मथे मुंहिंजा जन्नत जा 100 दर्जा आहिनि हिक दर्जे खां ॿियो दर्जो मुंहिंजा साईं 500 साल जो बंदा उन खां मथे सिदरा उन खां मथे अल्लाह जे अर्श ताईं 70,000 नूरी पर्दा आहिनि हिक पर्दे खां ॿियो पर्दो 500 साल जो बंदा ऐं हर नूरी पर्दे जो अर्ज़ मोटाई उहा बि 500 साल जो बंदा उन खां मथे आहे अल्लाह जो अर्श हिन ज़मीन खां अल्लाह जे अर्श ताईं हिसाब खईं तव्हां लॻाईंदो लखनि करोड़नि सालनि जो बंदा मेराज जे राति अल्लाह जो अर्श जेको हितां खां लखनि सालनि जे पंध ते बीठो आहे उहो बि हेठि रहिजी वियो मदीने वारा मेराज जे लाइ अल्लाह जे दीदार जे लाइ अर्श इलाही खां मथे विया मथे मुस्तफ़ा केतिरा विया उनजी कंहिंखे बि ख़बर कान्हे या त रसूलुल्लाह वञण वारे खे ख़बर आहे या सैर कराइण वारे घुराइण वारे अल्लाह खे ख़बर सुभान अल्लाह मथे बुलंदी केतिरी आहे ख़बर ई कान्हे मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़ात का पता सुभान अल्लाह खबर रसूलुल्लाह जा आशिक़ आयो वरी आवाज़ आहे सुभान अल्लाह बुलंद आवाज़ आहे सभई सुभान अल्लाह मेराज की शब मालूम हुआ
नबी सुन हो गया नजदी सुनते ही सुनी ने सुना तो सुन कर यूं कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुन्नी हो जाना जो सुबह जो बजा आवाज आ जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ नामे मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरफ़अना लक ज़िक्रक महबूब तुझे करे अल्लाह फरमाए सो था तुझे ज़िक्र के बुलंद कयो अल्लाह रसूलुल्लाह जे ज़िक्र जे बुलंदी जो ज़िम्मो न को इंसान ते रखियो न को जिन्नन ते रखियो न को मलाइकन ते रखियो न को अर्श ते रखियो न आसमान ते रखियो मखलूक मा कंहिंजे मथां अल्लाह ज़िम्मो कोन रखियो त तव्हां तू मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो अल्लाह मखलूक मा कंहिंजो बि ज़िम्मो ज़िम्मेवारी या कान रखी अल्लाह खुद फरमाए थो त महबूब मां रब तुंहिंजे ज़िक्र खे खुद बुलंद कयो। अच्छा इहो भला छो एतिरा सारा इंसान अरबे गुज़री विया अञा दुनिया हले पई एतिरा अरबे खरबे माण्हू गॾिजी करे उथनि हा हुज़ूर जे ज़िक्र जे बुलंदीअ जी ॻाल्हि कनि हा अलाह इंसाननि ते ज़िम्मेदारी रखे हा अलाह न रखी। असां खां तादाद जिन्ननि जो घणो आहे इंसाननि खां भला अल्लाह जिन्ननि ते फरमाया तव्हांजो ज़िम्मो थो रखां तव्हांजी ज़िम्मेदारी आहे तव्हां मुस्तफ़ा जे ज़िक्र खे वञी बुलंद कयो। मलाइकनि जो बि न उन्हनि ते बि ज़िम्मेदारी न रखी वई उन्हनि जो तादाद जिन्ननि खां बि मथे। सुभान अल्लाह। वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू तुंहिंजे रब जे लश्करनि खे पाण अल्लाह ॼाणे रबी ॼाणे। मलाइकनि जी ज़िम्मेदारी बि अल्लाह न रखी अर्श जी बि न आसमान जी न हूरुन जी न ग़िलमान जी न मखलूक मां कंहिं ते बि अल्लाह जो ज़िम्मो न रखियो छो इन जे करे मखलूक फानी आहे हेॾे न्यारो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। इंसान तब फानी जिन्न फानी मलाइक फानी आसमान फानी सब मखलूक फानी कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। अर्श फना थी वेंदी अल्लाह फरमायो हिकमत अल्लाह जे हिकमत जी तक़ाज़ा या थी फाननि जे मथां अगर ज़िम्मो रखियो वञे हा तव्हां हुज़ूर जे ज़िक्र खे बुलंद कयो इंसान ज़िक्र करे करे बीही वञनि हा फना थी वञनि हा हिननि जे फनाइयत सां हुज़ूर जो ज़िक्र उन जाइ ते बीही वञे हा जिन्ननि जे फना थियण सां मुस्तफ़ा जो ज़िक्र उन जाइ ते बीही वञनि हा। मखलूक सभु फना थियण वारी आहे हिकु ॾींहुं ज़रूर फना थी वेंदी जे फन जे मथां ज़िम्मो रखियो वञे हा तव्हां हुज़ूर जे ज़िक्र खे वञी बुलंद कयो त हिननि जे फना थियण सां मुस्तफ़ा जो ज़िक्र बीही वञे हा। अल्लाह जे हिकमत जी तक़ाज़ा या थी त रसूलुल्लाह जो ज़िक्र बीही न हमेशा हलंदो रहे। अल्लाह फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक महबूब असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो अल्लाह बाक़ी तॾहिं मुस्तफ़ा जो ज़िक्र बि हमेशा बाक़ी रहंदो। दुरूद शरीफ जी आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु देर थी वई आहे छा भला?
बयान कया ये तहां भी तो बयान कयो सुभान अल्लाह दुरूद दुरूद जवाब हेठ थी आसा आसी थोरो गरम करे न पड़े के अच्छा सुभान अल्लाह केड़ो तरीक़ो आज केड़ा तो भी पाले दीना अल्लाह जो बराबर गरम गरम अच्छा गरम हां गरम गरम अल्लाह कनी दीना मशी ये पेड़ा वाला को मैं पास को पास सुभान अल्लाह पढ़ो ला कुरान जी आयत या नाज़िल थी हुजूर जे दरबार में जिब्रील अमीन आयो अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आओ जे दरबार में यो बुधाइण आयो आया त अल्लाह जो तव्हां जे ज़िक्र के बुलंद फरमायो आ त कीअं बुलंद कयो आ जो टे सूरतूं हल तव्हां जे ज़िक्र जे बुलंदीअ जो पहली सूरत हिया अल्लाह मोकिलियो आ जिब्रील महबूब वट वञ हबीब खे वञी ॿुधाया त महबूब तुंहिंजे ज़िक्र खे असां ईअं बुलंद कयो आ जो ऐन ज़ुक्र तमाई हबीब चंद जाइ ते मां रब जो ज़िक्र हलंदो उन जाइ ते गॾो गॾु तो हबीब जो बि ज़िक्र मुबारक हलंदो रहंदो जॾहिं मुंहिंजो ज़िक्र हलंदो तुंहिंजो ज़िक्र हलंदो जिथे मुंहिंजो ज़िक्र थींदो गॾु महबूब तुंहिंजो बि ज़िक्र थींदो मां सवेर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कई हुई असांजे मथां माण्हू ख़्वाब खां इल्ज़ाम लॻाईंदा त बाबा तव्हां हुजूर जो ज़िक्र एतिरो कयो था वञी मुस्तफ़ा खे अल्लाह सां मिलाए छॾियो अथव अगरि अल्लाह सां मिलाइण मां मतिलबु इहो आहे त अल्लाह जे असां बराबरि था सम्झूं त इहो अहले सुन्नत ते इल्ज़ाम आहे इहो बुहतान आहे असां मदीने वारे जे ज़ात खे अल्लाह जे बराबरि कॾहिं बि कोन सम्झंदा छो त इहो शिरक आहे इहो छा आहे रसूलुल्लाह खे अल्लाह जे बराबरि माण्हू सम्झे इहो खुलियो शिरक आहे हा मिलाइण मां मतिलबु अगरि इहो आहे त जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयूं था त गॾो गॾु हुजूर जो ज़िक्र कयूं था त इहा ॻाल्हि सही आहे पर इहो सिस्टम असांजो ठहियल न आहे इहो तरीक़ो असांजो ईजाद कयल कोन्हे इहो सिस्टम इहो तरीक़ो अल्लाह जो पंहिंजो ॿुधायल जॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र थिए हुजूर जो ज़िक्र गॾु थिए मां चंद मिसाल थो ॾियां तवजो थोरो हेॾे कयो त मां जल्दी में ॿुधाए वठां बाबा पहिरियों तव्हां सां कलमो पढ़ंदा आहियूं तय्यब ॿारनि खे उस्ताद मदरसनि में पढ़ाईंदा बाबा पढ़ो पहिरियों कलमो तय्यब तय्यब जी माना है पाक पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कलमो आहे जेसी ताईं केरु पढ़ंदो न तेसी ताईं पाक ई कोन थींदो बेटा हिसाब ने फरमायो त हर दम कर हर नाम धोन दिहाड़ी धोतड़िया मन न गॾियाऊं मीम सां पोइ कूड़ा कम कलाम हाणे बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो पहिरियों कलमो पढ़ंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह गॾो गॾु पढ़ंदा आहियूं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बि माण्हू वेहे गैर मुस्लिम आहे हिंदू आहे माण्हू आहे यहूदी आहे ईसाई आहे लख भेरे खां करोड़ भेरा अरब खरब भेरा वञी ला इलाहा इल्लल्लाह जो हिर्द करे मुस्लमान एसी ताईं कोन थींदो कुफ्र जी पलीती शिरक जी निजासत एतकाद जी गंदगी एसी ताईं उन खां दूर कोन थींदी
इसी ताई ला इलाहा इल्लल्लाह सागत मुहम्मदुर रसूलुल्लाह न पढ़ो पहले कलमे दे अंदर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जो जिक्र मुहम्मदुर रसूलुल्लाह मुस्तफा जो जिक्र कड्डो बे कलमे दे अंदर शहादत वारो कलमो अल्लाह दे जिक्र सा रसूलुल्लाह जो जिक्र कड्डो पंज वक्त मस्जिद में नमाज दिया मुअज्जिन दे अज़ान में अल्लाह दे जिक्र सा रसूलुल्लाह जो जिक्र कड्डो मुकब्बिर दे तकबीर दे अंदर अल्लाह दे जिक्र सा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र मुबारक दाहिर न्यारे तो सुभान अल्लाह खतीब दे खुतबे में चाहे जुमे जो खुतबा हुआ अल्लाह दे जिक्र सा हुजूर जो जिक्र कड्डो ईद जो खुतबा हुआ अल्लाह दे जिक्र सा रसूलुल्लाह जो जिक्र कड्डो निकाह जो खुतबा हुआ अल्लाह दे जिक्र सा हुजूर जो जिक्र मुबारक कड्डो अरफात के अंदर हुज्जाज के खुतबो जले अमीर हुज्जाज दी दुआ वो पहले हज दे खुतबे में अल्लाह दे जिक्र सा रसूलुल्लाह जो जिक्र कड्डो इसी ताई जो नमाज जेका खालिस अल्लाह दी इबादत उन नमाज दे अंदर भी अल्लाह दे जिक्र सा रसूलुल्लाह जो जिक्र कड्डो अने यो को तरीको असा ठायो यो सिस्टम असा जो नमो जाता यो सजो तरीको अल्लाह असा के बताए जो सुभान हुजूर जने मेराज जे रात मथी वया सरकार फरमाए ता मां जे बे आसमान जे दर खां गुजरियुस आसमान जे हर दर ते अल्लाह जे नाले सा हुजूर जो नालो गड्डा सुभान अल्लाह हुजूर फरमाया वजरे सिदरा से पतुस सिदरा पेर जे वण के चबो उन पेर जे वण जे हर पन दे मथा अल्लाह दे नाले सा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो गड्डो हुजूर जने जन्नत में वया जन्नत जे हर दर जे मथा उन जे हर दरिये जे मथा उन जे हर खिड़की जे मथा अल्लाह दे नाले सा हुजूर जो नालो गड्डो मुजादा मलाइकन सबूर जे पेशानी में हुजूर जे पेशानी जे मथा इन अखिन जे विच में अल्लाह जे नाले सा मदीने वाले जो नालो गड्डो लिखला ऐसी ताई जो अल्लाह जे अर्श जे पावन जे मथा में अल्लाह जे नाले सा हुजूर जो नालो गड्डो सुभान अल्लाह ऐन ज़िक्र तमई महबूब जे थे मा रब जो ज़िक्र हलंदो तो हबीब जो ज़िक्र के हलंदो सुभान अल्लाह जेको न अल्लाह दे ज़िक्र सा गॾु वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक गॾु कंदो आहे त अल्लाह उनखे इनाम बि ॾींदो आहे कहिड़ो इनाम मिलंदो आहे मां हिकु रिवायत तव्हांजे साम्हूं बयानु कयां थो उन मां अंदाज़ो लॻाईंदा मोहबत सां हेॾे ध्यानु वञे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह जो नालो लिखराए अच प्रभु त जिथे भी ॾिठो आ पढ़ियो आ त अल्लाह जे नाले सां हुजूर जो नालो गॾु लिखियल आ पोइ मां छो न अल्लाह जे नाले ला इलाहा इल्लल्लाह सां मुहम्मदुर रसूलुल्लाह जे गॾु लिखराया सुभान अल्लाह मुंडी खणी आया लिखण वारे खे ॾिनो बाबा ही वठ हिन ते लिख छा लिखां
इन ते लिखो ला इलाहा इल्लल्लाह इन ते गॾु इहो बि लिखो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लिखण वारे लिखी मुंडी हजरत अबू बकर सिद्दीक़ के वेड़े ॾिनी सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा मुंडी खई सिधो हुजूर वटि आयो। सुभान अल्लाह। हुजूर जे दरबार में हाज़िर कई नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुंडी खई पाण हुनखे जो ॾिठो त हुन ते हिक नाले जे बजाए टे नाला लिखा पिया। सुभान अल्लाह। हुजूर फरमायो अबू बकर मूं तोखे चयो त इन ते लिखराया ला इलाहा इल्लल्लाह ये तो छा लिखरायो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह उन जे पुछां वरी लिखरायो थी अबू बकर सिद्दीक़। सुभान अल्लाह। हजरत अबू बकर सिद्दीक़ जो जवाब ॾे हा हजरत जिब्रील पहिरियां ई जवाब ॾेला अची या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू बकर सिद्दीक़ खां मां सवाल पुछो त मूं तोखे मोकिलियो त ला इलाहा इल्लल्लाह मुंडीअ ते लिखराए अचो मूं हिक नाले जे लाइ चयो हो तूं टे नाला लिखराए आयो आहीं छो? अवां हजरत अबू बकर सिद्दीक़ खां सवाल कयो आहे ऐं अल्लाह जा वीर उन जो जवाब ॾियण जे लाइ मां हाज़िर थियो आहियां। अल्लाह मूंखे मोकिलियो आहे त जिब्रील वञ महबूब जे दरबार में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ अकबर खां सवाल कयो आहे जवाब तूं वञी हुजूर खे ॿुधाए या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे मोहब्बत अव्हां जे नाले खे अल्लाह जे नाले खां अलॻि करणु गवारा कोन कयो ऐं अल्लाह वरी अबू बकर सिद्दीक़ जेको तव्हां जो मुहिब आहे उन जो नालो अव्हां जे नाले खां अलॻि कोन फरमायो। मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ लिखरायो पर उन खां बाद में अबू बकर सिद्दीक़ जेको आहे उहो अबू बकर सिद्दीक़ कोन लिखरायो जेको लिखण वारे इहो लिखियो आहे अल्लाह पंहिंजे कुदरत जे कलम सां अबू बकर जो नालो अव्हां जे नाले सां गॾु पुठियां लिखरायो आहे। इहो उन जो इनाम आहे जेको अल्लाह जे ज़िक्र सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक कंदो आहे। बाबा हुजूर जे ज़ात जो हुजूर जी ज़ात ऐं मुस्तफ़ा जो ज़िक्र एतिरो त बुलंद आहे जो कायनात जी बुलंद तरीन हक़ीक़त अल्लाह जो अर्श उहो बि हेठि साईं उन खां मथे। आला हज़रत तॾहिं चयो आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चयो फरमाए तो हर ऊंचे से ऊंचा समझे ये जैसे जेको जंहिं बि मथे ऊंची शइ खां जंहिंखे बि तूं ऊंचो सम्झ मथे सम्झ हर ऊंचे से ऊंचा समझ ये जैसे उस ऊंचे से ऊंचा हमारा नबी सबसे सबसे से
हित हुजूर के सुजान मुस्तफा जे जिक्र के सुजान अगते खोड़ सुजान जो दाहू कंदा पर वरंदो कुछ भी न सब कुछ हिता विड़ाई साहब ने फरमायो जे हित न हो तो पसंद से कह पर पसंदियों के जमे जन हित न ॾिठो माना हित न सुञातो उहे अॻिते बि कोन सुञाणंदा जेके हित शान सुञाणंदा अॻिते बि उहो ई सुञाणंदा फरमाया कुल्लु शैइन यारिफुनी हर शइ मूंखे सुञाणंदी आहे बिन गुरुनि खां सवाइ बिन खां सवाइ हर शइ मूंखे सुञाणंदी या रसूल कहिड़ो पाण फरमाए त हिकिड़ा नाफरमान इंसान ॿिया नाफरमान जिन्न इन्हनि को इहे नथा सुञाणनि बाक़ी दुनिया काइनात जी जेका बि शइ आहे हुन खे सुञाणंदी हाफिज़ इब्न असाकिर लिखियो आहे तारीख़ मदीना दिमश्क कबीर में हुजूर जो सहाबी हज़रत मुआज़ नबी करीम अलैहिस्सलाम ने गवर्नर बनाए मोकिलियो यमन जो पाण फरमायो यमन गवर्नर थी वञ हज़रत मुआज़ वियो उन खां पोइ को ज़रूरत पेश आई हुजूर अलैहिस्सलाम ने ख़त लिखियो हज़रत मुआज़ खे ॾिनो वरी हज़रत सफ़ीना खे सुभान अल्लाह हज़रत सफ़ीना रज़ी अल्लाह अन्हा के ॾिनो पाण फरमायो ही खण यमन पहुच हज़रत मुआज़ खे ॾे हज़रत सफ़ीना जो असल में नालो ॿियो आहे पर हुजूर हिकिड़े मौके ते फरमायो अंत सफ़ीना तूं को ॿेड़ो आहे छो त जॾहिं बि मैदान जंग में हलंदा हुआ सहाबी अगर कंहिं वटि सवारी कान हूंदी उनखे चवंदो बाबा हीअं कयो सामान मुंहिंजे मथां रखो तव्हांजे मथां ॿार न हुजे ॿार मुंहिंजे मथां हुजे पोइ सभिनी जा सामान खणी रखंदो हो पंहिंजे मथे जे मथां सवार मैदान में पोइ पहुचंदा ऐं प्यादो हज़रत सफ़ीना सभिनी आग में ॾींदो हिकिड़े मौके ते घणो जो सामान मथे ते रखियो हुजूर ॾिसी फरमायो अंत सफ़ीना तूं त को ॿेड़ो आहे जो जीअं ॿेड़ो सामान खणी दरिया में हले तूं ईअं सामान खे खणी हले थो असुल नाले जी हाणे घटि ख़बर कंहिंखे अक्सर ख़बर ई कान्हे सफ़ीना सां पुछो सुभान अल्लाह हज़रत सफ़ीना ख़त खयो मदीने मां निकितो वञे थो यमन हाफिज़ इब्न असाकिर तारीख़ मदीना दिमश्क कबीर में लिखियो हज़रत मुआज़ ने जॾहिं ख़त खणी हज़रत सफ़ीना रस्ते सां वियो जाबलू विच में इलाइक़ो अची वियो जबलनि जे विचां हिकिड़ो कस्सो हो रस्तो हो उन रस्ते जे मथां हज़रत सफ़ीना जॾहिं गुज़रण जे लाइ आयो इत्तिफ़ाक़ सां विच रस्ते में शींहुं वेठो आहे हज़रत सफ़ीना रज़ी अल्लाह ताला अन्हु सोचियो त रस्ते ते त शींहुं वेठो आहे मां हाणे कीअं गुज़रंदुसि ऐं शींहं खे उथारियां कीअं जो रस्तो छॾे वञे मुंहिंजे लाइ रस्तो आज़ाद थिए त क्रॉस करे वञा सोचे सोचे हज़रत सफ़ीना इन जाइ ते पहुतो त मुंहिंजे खीसे में हुजूर जो ख़त मौजूद आहे छो न मां शींहं खे ॿुधायां त रसूलुल्लाह जो ख़त मूंसां साण आहे यमन में खणी थो वञा पंहिंजे खीसे मां ख़त कढियईं शींहं जे साम्हूं खणी बीही रहियो शींहं ख़त ॾिसो मदीने वारे जो ख़त मुबारक आहे यमन मां हज़रत मुआज़ ॾे खणी वञी रहियो आहियां शींहं जी जॾहिं नज़र पई हुजूर जे ख़त मुबारक ते शींहं पंहिंजो वात खोलियो को आवाज़ कयो हज़रत सफ़ीना कोन सम्झो ज़ाहिर आहे जानवर जी ज़बान पर रस्ते तां हटी वियो हज़रत सफ़ीना वियो यमन में वञी पहुतो ख़त हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ताईं पहुचायो हज़रत मुआज़ जवाबी ख़त लिखी ॾिनो त खणी हुजूर खे मदीने में वञी पहुचा हज़रत सफ़ीना वापसि पहुचो साॻे रस्ते ते साॻे मक़ाम साॻी जाइ ते बीठो आहे साॻो शींहं खे
साईं ने खयो थो सुभान अल्लाह शीअं खे चई शीअं खणी रस्तो बचायो हज़रत मुआज़ ने ॾिसी पंहिंजो ज़ुबान हलाई वात खोलियो हज़रत मुआज़ खे रस्तो मिलियो वापस अचे मदीने में पहुतो हुजूर खे ख़त ॾिनो जेको रस्ते में वयो आयो शीअं सां जेका बि माजरा हिन जी पेश आहे सभु हुजूर खे पेश कई सुभान अल्लाह हाणे अॻी ॻाल्हि